सालिया पट लगे ॻोठ ताज फार्म भरिसां नंढड़ी नींगरी लैला उमिरि 8 साल नारे जे कपर ते थांव धोई रही जंहिंखे वागू झड़पे नारे में खणी वियो आहे। हिन वक़्त ताईं वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। वधीक वारसनि खां पुछा था कयूं त छा तफ़सील आहिनि। कल्ह खां वठी नींगर नारे जी कपर ते थांव धोईंदे ॿुॾी इहो वागू खणी वियो आहे। कल्ह खां वठी असां पंहिंजी मदद पाण करे रहिया आहियूं। ॻोठाणा में असां गॾिजी सॼी पंहिंजी मदद पाण करे रहिया आहियूं। कल्ह खां वठी असांखे छड़ो ख़ाली आसरा ख़ाली दिलासा ॾिया था वञनि त टोबा अचनि था, DC साहिबु थो अचे, फलाणो थो अचे, टीरो थो अचे, चेयरमैन साहिबु थो अचे। कंहिं बि वस वारे असांजी हिन महिल ताईं कंहिं बि सरकारी अमलदार काई बि हेल्प न कई आहे। छड़ो ख़ाली आसरा ख़ाली दिलासा ॾिया था वञनि। ख़ुदा कारण ख़ुदा जे वास्ते असां ग़रीबनि सां इहा मदद कई। असांजी पंहिंजी नियाणी जो लाश ॻोल्हे ॾिनो वञे। उहा वधि में वधि असांजी सिंध सरकार खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। असां सां कोई बि सहकार करण तयारु न आहे। छड़ो ख़ाली आसरनि खां सवाइ असांखे कुझु बि नथा ॾियनि। कल्ह खां वठी ॻोल्हा जारी आहे। असांजी छोकिरी लैला नाले जेको आहे सो धीअ गुलबार अली मुंहिंजी सौट आहे जेका कल्ह वागू गड़काए खणी वियो आहे। असां ॻोल्हा करे रहिया आहियूं। कल्ह खां वठी असांजी काई बि जेको आहे सो माली मदद या जेका बि आहे हुकूमत जे तरफ़ां काई मदद न थी आहे। असां अॻ में बि इतलाह ॾिनोसीं त बाबा हिते वागू रहनि था, असांखे जेको आहे सो हिननि खां बचाव करायो वञे ऐं हिननि खे कुझु कयो वञे। असांखे रंदो धमकियूं मिलनि पियूं त जेको आहे तव्हां अगरि हिननि खे मारींदव तव्हांजे मथां FIR कई वेंदी। कल्ह 3 बजे खां वठी असांजी मासूम नियाणी वागू खणी गाइब थी वियो आहे हिते ई पाणी में। कल्ह असां 3 बजे खां वठी पाण ॻोठाणा गॾिजी करे पंहिंजी मदद पाण करे रहिया आहियूं। वारसनि जो चवणु आहे त असांखे हिन महिल ताईं कंहिं बि इंतिज़ामिया सार संभाल न लधी आहे ऐं हिन वक़्तु असांजे घर में मातम जहिड़ी सूरत लॻी पई आहे। मुनीर अहमद मर, टाइम न्यूज़, सालिया पट।